असां गॾु आहे ही पोइ असां साईं सां अस्सलाम वालेकुम दोस्तों आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो ॼातल सुञातल अदाकार एसबटी दोस्तों हींअर आउं हिन भिरिया सिटी शहर में मौजूदु आहियां हिते असांजी हिकिड़ी फिल्म तयारु थी थिए CD फिल्म जंहिंजो नालो आहे द रॉन्ग नंबर। हिन फिल्म जो राइटर ऐं डायरेक्टर आहे जनाब नाहिद अहमद सोलंकी साहब। साईं पाण साफ़ी साहिबान बि आहिनि, साईं शाइर बि आहिनि, निसार अहमद लोहराणी साहब दोस्त असां सां गॾु आहे। जीअं त हींअर असांजी आउटडोर जी रिकॉर्डिंग जारी आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में त ही पहिरियों ई सीन असांजो रिकॉर्ड थी रहियो आहे। दोस्तनि खे ॿुधाईंदो वञा त ही तमामु हिकिड़ी मयारी फिल्म ठहंदी ऐं जिन बि दोस्तनि खे हिन फिल्म में कमु करिणो हुजे उहे दोस्त हिन फिल्म में शरीक थी सघनि था। साईं जो नंबर जेको आहे साईं पाण ॿुधाईंदा, साईं सां राब्तो कनि। द रॉन्ग नंबर जी फिल्म जेका तयारु थी रही आहे, तमामु सुठी मयारी फिल्म आहे, सुठी कहाणी आहे। साईं निसार अहमद खे बि चवंदुसि त ॿ लफ़्ज़ हिन फिल्म जे बारे में अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त अॼु असां ख़ुशनसीब आहियूं एहतशाम शाह कॉलोनी भिरिया सिटी वारा लोहराणी मोहल्ला में साईं एस भट्टी असांजे कखड़नि में पहुता आहिनि ऐं असां वॾा ख़ुशनसीब आहियूं जो दुनिया ॾिसण लाइ परेशान हूंदी आहे पर हू अॼु असांजे कखड़नि में आहे, मौजूदु आहे। ऐं साईं जन जो थो रायतो आहियां ऐं असांजो डायरेक्टर आहे, असांजे मुंहिंजे पाड़ेसिरी आहे, मुंहिंजे घर जे भरिसां भाउ जो घरु आहे। हिन जा बि कखड़ा मुंहिंजे घर जे भरिसां ई कखड़ा आहिनि। ज़ाहिद जान जेको फिल्म करे रहियो आहे द रॉन्ग नंबर ऐं उनजी जेका आहे अॼु हिन लोहराणी मोहल्ला एहतशाम शाह कॉलोनीअ में कुझु सीन आहिनि जेके करणा आहिनि ऐं उहे असांजे कखड़नि में आहिनि। मां हुनखे वेलकम चवां थो, ख़ुशि आमदीद चवां थो, भली कार चवां थो जेके असांजे कखड़नि में आहिनि। मां वधि में वधि थोराईंदो आहियां चाचा एस भट्टीअ जो, ज़ाहिद जान सोलंकीअ जो जेके असां वटि मौजूदु आहिनि। महिरबानी।